नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त दारावण मां ख़बर ॾींदड़ दारावण जे नौजवान सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी के ॾुआरियुनि जो मोतमार धमकियूं सहाफ़ियुनि में ता पकड़ियल ॾुआरियुनि के लगाम ऐं सहाफ़ी के तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो है। उन सिलसिले में मुतासिर सहाफ़ी जो चवणु आहे त मोरेजा बिरादरी जे ॾुआरियुनि जो साणस वॾो आज़ार आहे। ताज़ो हिननि सहाफ़ी जा ॿकर चोरी कया हुआ, जंहिंजा पेरा मोरेजा बिरादरी जे कुझु ॾुआरियुनि तरफ़ विया। उन्हनि मथां FIR दाख़िल कराइण ते साॻी बिरादरी जा वॾड़ा केस तां हथ खणण लाइ क़त्ल कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी जो चवणु आहे त मां कंहिंसां बि जरगो न कंदुसि, मूंखे सख़्त ख़तरा ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी तरफ़ खैरपुर कंदरा सखर कोट जी बबरलो जे सहाफ़ियुनि में उन मामले ते सख़्त ता पकड़ियल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी के धमकियूं ॾींदड़ वॾेरनि ऐं ॾुआरियुनि खिलाफ़ हिकु अलॻि केस दाख़िल करे खेनि जेल मोकिलियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।